अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहे, ख़ुशि आहियो? उमेद आहे त ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, त अॼु असांजो जेको वीडियो आहे उहो आहे त तव्हां ज़रूरु थंबनेल ते पढ़ियो हूंदो त अॼु असांजो वीडियो छाजे बारे में आहे। जी हा दोस्तों, त अॼु जेको असांजो वीडियो आहे उहो आहे त तव्हां व्हाट्सअप ते पंहिंजा स्टेटस जे व्यूवर जेके आहिनि उहे तव्हांजा अगरि घटि था अचनि त तव्हां व्हाट्सअप में सिर्फ़ु हिकु सेटिंग करणी आहे। उन सेटिंग सां तव्हांखे तव्हांजा स्टेटस जा जेके व्यूवर आहिनि उहे काफ़ी सारा वधी वेंदा। उहा कहिड़ी सेटिंग आहे? वीडियो में वधीक वधण खां पहिरियां अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल सिंधी टीच खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन ते प्रेस कंदा आहिनि, नोटिफिकेशन ऑल कंदा जीअं मुंहिंजी हर नई ईंदड़ वीडियो तव्हां बर वक़्तु पहुची सघे। त अचो हलंदा वीडियो जी तरफ़। त जी हा दोस्तों, हिते तव्हांखे मां व्हाट्सअप में ॾेखारियां त मुंहिंजा हिते काफ़ी सारा ॾिसो फ्रेंड्स आहिनि, उनजा स्टेटस मुंहिंजा चेक न कया आहिनि, कहिड़े हिसाब सां ईंदा हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं आहिनि। तव्हांखे सिर्फ़ु हिन में हिकिड़ी सेटिंग करणी आहे, कुझु बि न आहे करिणो, कोई बि तरीक़ो न आहे, सिर्फ़ु हिकिड़ी सेटिंग करणी आहे। सेटिंग कहिड़ी करणी आहे? तव्हांखे हिन 3 लाइन्स ते क्लिक करिणो आहे। हिन खां पोइ सेटिंग में वञिणो आहे। सेटिंग खां पोइ तव्हांखे अकाउंट में वञिणो आहे। अकाउंट खां पोइ तव्हांखे हिते नज़र ईंदी प्राइवेसी। तव्हांखे हिते नज़र ईंदी प्राइवेसी तव्हांखे इन में वञिणो आहे। प्राइवेसी वञण खां पोइ तव्हांखे स्टेटस में वञिणो आहे। हीअ तव्हांखे स्टेटस नज़र अची रहियो आहे, हिन में वञिणो आहे। हिन में वञण खां पोइ हिते तव्हांखे नज़र ईंदो ओनली विथ शेयर विथ। हिन ते क्लिक करिणो आहे। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिते जेके तव्हां हिते मथे 3 लाइनूं तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ जेके लाइनूं नज़र अची रहियूं आहिनि हिन ते क्लिक करिणो आहे। तव्हांखे हिन ते क्लिक करिणो आहे। हिन ते ईअं क्लिक करिणो आहे जो तव्हांजा जेके सभु कॉन्टेक्ट आहिनि उन सभिनि ते टिक मार्क अची वञे। पोइ तव्हांजा जेके बि कॉन्टेक्ट हूंदा, जेके बि तव्हां वटि नंबर सेव थियल हूंदा, जेके तव्हां दोस्तनि वटि नंबर सेव थियल हूंदा, अगरि हुन वटि सेव थियल न हुजे पोइ बि हुन वटि तव्हांजो स्टेटस वेंदो। सिर्फ़ु हिन ते टिक मथे करिणो आहे। मां हिकु बार ॿीहर वरी तव्हांखे ॾेखारियां थो। हिन ते मथे टिक करिणो आहे। हीअ तव्हांखे ॾिसी रहिया आहियो, हिन ते मथे टिक करिणो आहे। अहिड़े तरीक़े सां करिणो आहे जीअं सॼा हीअ ॾिसो था, सॼा सभिनी कॉन्टेक्ट ते टिक मार्क अची वञे। हुन खां पोइ इहो करिणो आहे, पोइ तव्हांखे हिते हेठि येस करे छॾिणो आहे। हीअ तव्हांजा सेटिंग अपडेट थी वई। जी हा दोस्तों, अॼु जी वीडियो अगरि वीडियो पसंदि आई आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन ते प्रेस कंदा, नोटिफिकेशन ऑल कंदा जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। अगरि जेकर इहा ट्रिक कमु करे वञे त पोइ असांजे चैनल ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी, मिलंदासीं नई वीडियो में। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।